सांगड़ मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि ते मंशात फरोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं कंदे 7 मंशात फरोश गिरफ़्तार किया विया। वॾे मिक़दार में चरसो हज़ारनि जे तइदाद में मुज़र सेहत गुटखा ऐं शराब हथ कयो वियो आहे। उन सिलसिले में एसएचओ मंगली हिदायतुल्लाह बिजारानी स्नैप चेकिंग ऐं नाकाबंदी दौरान मंशात फरोश शौकत अली ब्रोईअ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1190 ग्राम चरस हथ करे वरिती। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ एंटी नार्कोटिक्स तहत कलमनि तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे। एसएचओ झोल ज़हूर अहमद नूनारी पंहिंजे मातहत अमले सां गॾु शराब ठाहिण वारी भट्टी ते छापो हणी 80 लीटर तैयार थियल शराब हथ करे मंशात फरोश रमेश मेंगवाड़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त हिकु साथी फरार थियण में कामयाब थी वियो। वाक़े वारे हंधि भट्टीअ खे ड्राहे पटकियो वियो आहे ऐं 100 लीटर अण तैयार थियल शराब खे मौक़े ते ज़ाया कयो वियो आहे। इंचार्ज सीआईए सांगड़ अकबर अली चन्ना टंडवादम बी सेक्शन थाने जे हद में कार्रवाई कंदे मंशात फरोश अली शेर ख़ासकलीअ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1210 सेहत लाइ नुक़सानकार गुटखा पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि। सांगड़ थाने जे हद में मंशात फरोश फरमान खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 550 गुटखा पुड़ियूं हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त टीं कार्रवाईअ दौरान मंशात फरोश कृष्ण सिंह ठाकुर खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1100 गुटखा पुड़ियूं हथ कयूं, जॾहिं त चौथीं कार्रवाईअ में पीएसए चोटियारियूं जे इलाइक़े में कार्रवाई कंदे बदनाम मंशात फरोश सफदर अली जूने जो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 580 ग्राम चरस हथ कई वई आहे।